तमाम ॾिसण वारनि खे नात ख़ान शुकत हुसैन चंद जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तो वधीक इस्लामी पोस्ट ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वाजिबुल एहतराम प्यारी जमात सगोरी, अल्लाह ताला जा अल्लाह तादाद एहसान किरोड़े करम जंहिं मालिकुल मुल्क रब्बे ज़ुल जलाल वल इकराम ताईं असां सभिनी खे उन सोने सरदार मदनी ताजदार यतीमन जे यार अड़न जे आधार मिठे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो। इन सां गॾो गॾु महबूबन करीमन जी उम्मत जो त कसीर तादाद में आ। महबूबन करीमन जी उम्मत सभिनी नबियन खां अफजल आहे, सभिनी नबियन जी सरदार, नबियन जे उम्मतुन जी सरदार आहे। पर महबूबन करीमन जे उम्मत में महबूबन करीमन फरमायो त मुझे उम्मत जे अंदर 73 फिरका थींदा। 73 फिरकन मां 72 फिरका जहन्नम में वेंदा, हिकिड़ो फिरको जन्नत में वेंदो। चवन सुभान अल्लाह। उन फिरकन जे अंदर अल्लाह ताई असांखे उन टोलन मां कढी, उन फिरकन मां कढी ताई असांखे अल्लाह आले सुन्नत वल जमायत वारे टोले में शामिल कयो आगे। चवन सुभान अल्लाह। अल्लाह जा एहसान आहिनि, जे करम आहिनि, असां आले सुन्नत वल जमायत जे वारे जमायत में शामिल आहियूं, उन जे लड़ीअ में शामिल आहियूं। इंशाअल्लाह ताला क़यामत जो ॾींहुं हूंदो, मदनी ताजदार जे लवाए हमद झंडो हूंदो, उन जे पोयां आले नक्शे बंद हूंदा, कर्मी बि उन्हनि जे पोयां हूंदा। चवन सुभान अल्लाह। ताई असां भागन वारा आहियूं जेके असांखे उन फिरके में दाख़िल नाहे कयो वियो, कंहिं टोले में असां शामिल न आहियूं। असां आले सुन्नत वल जमायत वारा अल्लाह जे वलियन खे बि मञींदा आहियूं, रसूलन जी रिसालत बि मञींदा आहियूं, त वलियन जी विलायत बि मञींदा आहियूं। चवन सुभान अल्लाह। कुरान मजीद के अंदर रब्बे ज़ुल जलाल इरशाद फरमायो, सिरा एहदिन सिरातल मुस्तकीम। ए मुझा मौला असा के उहा वाट देखा, उहा सीधी राह ते हला। सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, जिन जे मथा तो मुझा मौला इनाम कया आहिनि, जिन ते तुंहिंजूं नवाज़िशूं आहिनि, जिन जे मथा तो वअम्मा बिनेमत रब्बिक फहदिस, जेके पंहिंजूं नेमतूं तूं उन्हनि जे मथा इनाम माता कया आहिनि, असांखे उन वाट ते हला। चवन सुभान अल्लाह। अखियूं बि बामोली नजम ॿुधाए त अल्लाह जी नेमत आ, पेर बि अल्लाह जी नेमत आ, पर वॾे मां वॾी नेमत उहा आहे। मूंखे मुंहिंजा दा तव्हां पाण फ़ैसिलो करे ॿुधायो। अल्लाह आले हदीस खे बि अखियूं ॾिनियूं, पेर ॾिना, पर अखियुनि में सुञाण मुस्तफ़ा जी न ॾिनई तो कहिड़ियूं अखियूं कम जूं। जेकॾहिं पेर इंसान खे अल्लाह अता कया, इनाम ॾिनो, पर जेकॾहिं तुंहिंजा पेर अल्लाह वारनि जे आस्थाननि ते न खजनि, मदीने वारे जे ताबेदारी ॾे न खजनि, जेकॾहिं तुंहिंजा पेर ज़िनाहुनि ॾे, बेहयाइनि ॾे, बुराइनि जे महफ़िलुनि ॾे खजनि, त इहा पेर बि तुंहिंजे कम जा न आहिनि। पर वॾे मां वॾी जेकी नेमत आहे त मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं शरीयत आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सूरे निसा जे अंदर रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे इनाम कयल बानन जो ज़िक्र कयो आहे, जिन जे मथां मूं इनाम कयो आहे, जिन जे लाइ तव्हां ऐं असां दुआ घुरंदा आहियूं निमाज़ जे अंदर। ए मुंहिंजा मौला असांखे उन वाट ते हला जिन ते तो इनाम कया आहिनि। रब्बे ज़ुल जलाल कुरान मजीद जे अंदर इरशाद फरमायो, जिन जे मथां मूं इनाम कया आहिनि। ए ॿुधो मोरे वारा, जिन जे मथां अल्लाह इनाम कया आहिनि। अॼु जे तूं उन अल्लाह जे कुरान जो इनकारी थींदे, जिन ते अल्लाह इनाम कया आहिनि, जिन खे अल्लाह
फज़ल अज़ीम अता कयो आहे त मोरे वारा तव्हांखे उन्हनि ते अमल करणो पवंदो। क़ुरान ॿुधी अमल कंदो, जेको अमल कंदो त मथे खणी चए सुभान अल्लाह, चो न सुभान अल्लाह। रब्बे ज़ुल जलाल कुरान मजीद जे अंदर इरशाद फरमायो उलाइकल्लदीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन। चो न सुभान अल्लाह। अल्लाह पिरा पिरा कंहिंजे मथां इनाम कया, अल्लाह पंहिंजे नबियनि जे मथां इनाम कया। मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदा वस्सालिहीन। अल्लाह पहिरियों पहिरियों इनाम नबियनि जे मथां कयो, ॿियो सिद्दीक़नि जे मथां कयो, टियों शुहदा जे मथां कयो, चौथों जेको इनाम अल्लाह इनाम याफ़्ता जेके बाना आहिनि उहे अल्लाह जा सच्चा बाना सालिह आहिनि। चो न सुभान अल्लाह। जेॾी महिल नबी ईंदा, सिद्दीक़ ईंदा, शहीद ईंदा, उन्हनि जा साथी जेके नबियनि जे क़रीब हूंदा, सिद्दीक़नि जे क़रीब हूंदा, शहीदनि जे क़रीब हूंदा, उहे अल्लाह वारा हूंदा। चो न सुभान अल्लाह। उन्हनि जे मथां अल्लाह इनाम कया आहिनि। वहसुन उलाइक रफ़ीका। केॾी न इहा संगत भली आहे, केॾी न इहा रिफ़ाक़त भली आहे जे तूं क़यामत जे ॾींहुं वलियनि खां, शहीदनि खां, सिद्दीक़नि सां गॾु ठारियो वेंदे। चो न सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेके अल्लाह जा दोस्त हूंदा आहिनि, जेके अल्लाह जा प्यारा बाना हूंदा आहिनि, ॿी जॻह ते रब्बे ज़ुल जलाल क़ुरान मजीद जे अंदर इरशाद फरमायो अल्लाह वलियुल्लदीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। वरी बि चओ न सुभान अल्लाह। रब्बे ज़ुल जलाल क़ुरान मजीद जे अंदर इरशाद फरमायो अल्लाह अल्लाह वलियुल्लदीना आमनू। अल्लाह दोस्त आहे उन्हनि बाननि जो, अल्लाह मददगार आहे उन्हनि बाननि जो जिन ईमान आंदो। वरी बि चओ सुभान अल्लाह। अल्लाह वलियुल्लदीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। जेकर जेके अल्लाह जा दोस्त हूंदा आहिनि, मोमिन बाना हूंदा आहिनि, त अल्लाह उन्हनि खे मुजादा अल्लाह जा वली ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ा अल्लाह जा वली ॼमंदे जाम हूंदा आहिनि, जे सुहिणो महबूब सुभाणे अब्दुल कादिर जीलानी आहे। चो न सुभान अल्लाह। या अल्लाह जा वली जेकी इबादत करे, रियाज़त करे, बंदगी करे, मुत्तकी बाना बणिजी उहे अल्लाह जा महबूब बणिजी वेंदा आहिनि। चो न सुभान अल्लाह। पोइ अल्लाह जेके बंदगी कंदा आहिनि, जेके मुत्तकी बाना हूंदा आहिनि, ईमान आणींदा आहिनि, पहिरियां गुनाहनि में मुब्तला हुया, गुनाहनि मां निकिरी जेॾी महिल ईमान आंदाऊं, निमाज़ क़ाइम कयाऊं, मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ाऊं, मुस्तफ़ा जे शरीयत ते अमल कयाऊं, त अल्लाह उन्हनि बाननि जे लाइ थो फरमाए त मूं उन्हनि बाननि खे ऊंदाहिनि मां कढी युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। मूं उन्हनि खे नूर में दाख़िल करे छॾियो आहे। चओ न सुभान अल्लाह। पोइ अल्लाह ताला असांखे सुहिणो मुर्शिद नूर वारो अता कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह उहा नूरानी झलक अॼु तव्हांखे हिन कॉलोनी में ॾिसण अची रही आहे। अल्हम्दुलिल्लाह हज़रत अल्लामा मौलाना खलीफ़ा नजम दीन वॾो दीन जो कमु करे रहियो आहे। असां हिनखे मज़ीद तरक़ी अता फरमाए। इंशाअल्लाह ताला ही बि रियाज़त कंदो, इंशाअल्लाह ताला इस्तिक़ामत कंदो त अल्लाह मुर्शिद सखियन विलायत जा ताज पाराए छॾींदो। इंशाअल्लाह हिते दरगाह नजम दीन नाले खां खुली बि वई आहे। इंशाअल्लाह अल्लाह हिनखे वधीक तरक़ी अता फरमाईंदो।
हर नई ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।